पूरे कोस्तान के सोगवार हज़ारें अखियुनि जा पांदा आला करे वेंदड़ महबूब माण्हू कोस्तन जे शेर थाणो बुला खान लॻ थाणो आरब खान जी मौजूद ऐं मान वारी शख़्सियत सरदार बाबू खान बिरहमाणी जे अचानक विछोड़े ते थाणे बुला खान जो नौजवान लेखक मंज़ूर अहमद मेमण कलम खणे थो। अॼु न ओताकुन में संधी जोगियन जोड़, अॼु न ओताकुन में संधी जोगियन जोड़, सारे सनासियन खे खामी थियसि खोड़, मूं जिनी से मोड़ से लाहूती लॾे विया। मार पवई ए मौत तूं अण मुदाए तो आएं, मार पवई ए मौत तूं अण मुदाए तो आएं, घाई अहिड़ा घोट जिन जी वेल न हुई वञण जी। राजा भाउ वॾेरो बाबू खान बिरहमाणी जो विछोड़ो असां कोस्तान वासियुनि जे लाइ जीअ खे झोरींदड़ ऐं ॾुखारो आहे। हिकु नेक सखी दिले इंसान संदसि सखावत सूर्याई जो किथे बि मिसाल कोन थो मिले। संदसि दर तां को बि सुवाली कॾहिं बि खाली कोन मोटियो। पंहिंजनि तोड़े परावन सां बेहद मोहबत ऐं प्यार करण वारो संदसि वॾे भाउ सरदार साले मोहम्मद बिरहमाणी जी वफ़ात खां पोइ पाण ऐं संदसि भाइटे आरब खान पंहिंजे राज जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। पाण शफ़क़त जो अहिड़ो त हथु रखियो, सच पुछो त इहो कॾहिं बि महसूस ई कोन थियो त को सरदार साले मोहम्मद बिरहमाणी असां खां विछड़ियो हो। घोड़नि ऐं घोटनि जीअं थोरा ॾींहड़ा, घोड़नि ऐं घोटनि जीअं थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रिण जा। थाणो आरब खान में संदसि मशहूरु कखावी उताक जेका कोस्तान तोड़े सॼी सिंध में मशहूरु आहे, जिते महिमान तोड़े मुसाफ़िरनि जी दिलि सां ख़िदमत कंदा हुआ। सियारे में मच मचाए फरासनि टिकनि जी रलियनि ते वेही मच कचहरी सुघड़ कचहरियूं कंदा हुआ। पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाए रहमतुल्लाह अलैह जे बेतनि जा पारखू हुया। पखियुनि जानवरनि सां ॾाढो चाह रखंदा हुआ। संदसि मशहूरु घोड़ो शेरे कोस्तान जे नाले सां मशहूरु आहे। राजा भाउ इहा ॻाल्हि अॼु ताईं मूंखां न आहे विसरी सघी। सरदार साले मोहम्मद बिरहमाणी जे वफ़ा ते हुन बेज़बान जानवरनि बि अखियुनि मां लुड़क हारिया हा। समन सरकार खां वठी वॾनि दरगाहनि जे मेलनि ते घोड़ा मोकिले रेस जो मुक़ाबले में शेरे कोस्तान खे मैदान ते लाहींदा हुआ। जॾहिं शेरे कोस्तान रेस में मुक़ाबिलो खटी ईंदो हो त हर जाइ वाह वाह थी वेंदी हुई। हर रोज़ संदसि ओताक ते हज़ारे माण्हू मिलण ईंदा हुआ। महिमान तोड़े मुसाफ़िर जॾहिं मिलण ईंदा हुआ त उन्हनि खे चवंदो हो, हाल अहिवाल पोइ था करियूं, पहिरीं तव्हांजी महिमान नवाज़ी कबी, कुझु खाई पी वठो। बाबू खान बिरहमाणी पाण त मर्द मुजाहिद हुया, पर संदसि औलाद इरफान खान बिरहमाणी ऐं फरहान खान बिरहमाणी बि पंहिंजे बाबा साईं जहिड़ी तबियत वारा आहिनि। संदसि सफ़र जो साथी अलाह बचायो ॾेथो, जेको हमेशह साणसि गॾु हूंदो हो। वॾेरे बाबू खान बिरहमाणी जो किरदारु पंहिंजनि तोड़े परावन सां ॾिनल मोहबत शफ़क़त सखावत सूर्याई जो सॼे तर में किथे बि को मिसाल कोन थो मिले। अॼु न ओताकुन में था तालब तंवारीन, अॼु न ओताकुन में था तालब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। पंहिंजे राज जी ख़ुशियुनि या ॾुखनि में भाङे भाईवार हर जाइ हूंदो हो। एतिरे जो हुनजो किरदारु मोहबत अहिड़ी हुई जो पराए खे बि पंहिंजो करण जो हुनुरु रखंदो हो। ॻोठ में का ख़ुशी या ॾुख जी ॻाल्हि थींदी हुई त को कमुकार कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त हिकु सरदार हुअण जे बावजूदि बि पंहिंजी ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारियऊं। राज में का बि दावत या को बि सॾु मिलंदो हो त उते वञी टुकनि जी रलियनि ते वेहंदा, साणनि कचहरियूं कंदा हुआ ऐं ॾुख में सुख में भाङे भाईवार हूंदा हुआ ऐं चवंदा हुआ, तव्हां असांजो राज आहियो।
अव्हांखे हर हाल में अव्हां सां गॾु रहणो आहे, अव्हां सां गॾु मरणो आहे, अव्हां सां गॾु जीअणो आहे। ऐं उते उनखे माण्हू चवंदा हुआ अव्हां असांजा सरदार आहियो, मथे थी वियो। पाण चवंदा हुआ त मूंखे पंहिंजी सकावत रिलीअ ते वेहण में ॾाढो सुकून मिलंदो आहे। पाण सभु हिते महिमान आहियूं, सभिनी खे इन मिटीअ में हलणो आहे। बसि राजा भाउ, इहा त कंहिंखे बि ख़बर कोन हुई त असांजो सरदार, असांजो मौसन असांखां एतिरो जल्दी विछोड़ो करे हलियो वेंदो। 24 मई 2023 राति जो खेसि दिलि जो दौरो पियो। पोइ हिकदमि खेसि थाणो बोला खां जे अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि जी ॾाढी कोशिश बावजूद बि हू बची न सघियो ऐं वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। इन इंटरनेट फेसबुक व्हाट्सएप जे दौर में इहा ख़बर जॾहिं फैलिजण लॻी त संदसि ओताक ते हज़ारे न पर लखे माण्हुनि संदसि आख़िरी दीदार लाइ पहुची विया। सच पुछो त उन वक़्तु हर शख़्स जूं अखियूं आलियूं हुयूं। बसि 25 मई 2023 सुबुह जो 11 वॻे नमाज़ जनाज़ा पढ़ी खेसि अबाणे क़ब्रस्तान सैयद अहमद शाह में मिटीअ माउ हवाले कयो वियो। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। हाणे दुनिया आहे ॿुसी थी वई, हिन जीअ जा जोगीअड़ा बि विया हलिया। तुंहिंजो पतो कोई पियो नाहे अञा, मौसम मटी ऐं सीड़ा बि विया हलिया। हाणे अकेलाई जीअ झोरे पई, घर जी गुज़ारियल ॾींहड़ा बि विया हलिया। मर्द मरन कीन की मरी थियनि न मात, हूंदासीं हयात जीअरा अॻे जीअ। राजा भाउ, असांजो मौसन ज़ाहिर ज़हूर त हिन दुनिया मां असांखां मोकिलाए वियो, पर संदसि मोहबत प्यार असांजी दिलनि मां कॾहिं बि कोन वेंदी। घणी दर दुआ जा हथ खणूं था त रब पाक साईं खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाए। मौलवी हाजी अहमद मल्हा कहिड़ो न सच चयो आहे, दमको आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। दमको आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। खाक थींदा खाक में खाकान तोड़े खान सभु, ही ख़ुशियूं ही खानगाहूं, ख्वाब आहे या ख़्याल। हेकिलो आए हिते वींदे हुते पिण हेकिलो, हिक ॿिए सां हम सलामियूं, ख्वाब आहे या ख़्याल। ही हुक्म ही हिकमतूं ही ख़ौफ़ तोड़े हरफ़तूं, शुगल शादियूं शौक़ शायूं, ख्वाब आहे या ख़्याल। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि घणनि खे असां बि पत्थर चूक लियो।